नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ के मटियारी का ख़बर ॾींदा रहूं। मटियारी मीडिया फोरम ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हणंदे सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले मटियारी जे सीनियर नायब सदर अब्दुल रहीम मेमण चयो आहे त हाला पुराणो जे चेयरमैन काज़ी वक़ार तमामु घणी करप्शन कई आहे। अवाम खे कुझु बि नाहे ॾिनो आहे। करोड़नि रुपयनि जी करप्शन थी आहे। अवाम त ठहियो पर हिते काउंसलर खे बि पंहिंजे हिसे जा फंड न मिली सघिया आहिनि। मशीनूं ऐं नलका कंहिं बि खे नाहे मिली सघिया। चेयरमैन हाला पुराणो में रिकॉर्ड करप्शन थी आहे। नैब एंटी करप्शन जा इदारा फौरी इंक्वायरी कनि त जीअं अवाम खे पंहिंजा हक़ मिली सघनि। इन खां अलावा पूरे यूसी में किथे बि हिकु रुपए जो तरक़ियाती कमु न थी सघियो आहे। इन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त यूसी चेयरमैन काज़ी वक़ार सालनि खां ऑफिस में न आयो आहे। चेयरमैन करप्शन जो राज क़ाइमु करे वेठल आहे। हिते अवाम जे मसइलनि तरफ़ संदसि को बि ध्यानु न आहे। असीं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वस वारनि खे अपील कयूं था त फौरी तौर ते अवाम जी मुश्किलातुनि खे हल करे कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।